नाज़रीन, नंगर पार्क वेझो 6 ॿारनि जे पीउ मुबैना तौर फाव खाए ख़ुदकुशी करे छॾी आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे उस्मान ख़ासखेली। जी उस्मान, छा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुल, नंगर पार्क तालुके में आपघाती वाक़िअनि में ॾींहुं ते ॾींहुं इज़ाफ़ो थियण लॻो आहे। नंगर पार्क भरिसां ॻोठ खानाड़ी वाजियो में 6 ॿारनि जे पीउ मुबैना तौर आपघात करे ज़िंदगी जो अंत आणे छॾियो आहे। 42 वरनि जे शादीशुदा गोइंद वल्द समेड़ो कोली घरनि भरिसां ॿेर जे वण में रसो ॿधे मुबैना तौर आपघात करे ज़िंदगी जो ॾीओ उजाड़े छॾियो आहे। इतला बैदि नगर पार्क पुलिस वाक़िअ जॻह ते पहुची लाश पंहिंजी तहवील में वठी पोस्टमार्टम ऐं ज़रूरी कार्रवाई जे लाइ लाश आहे उहो तालुका अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। गोइंद जी मुबैना ख़ुदकशी वाक़िए जो कारण मालूम नाहे थी सघियो। पुलिस मूजिबि वाक़िए जी जांच करे रहिया आहियूं। जॾहिं सुजाण दौरनि जो मुतालिबो आहे त नगर पार्क में आए ॾींहुं वधंदड़ ख़ुदकशी वाक़िअनि जी सरकारी सतह ते शफ़ाफ़ इंक्वायरी कराई वञे जीअं उन्हनि ख़ुदकशी वाक़िअनि जा बुनियादी सबब आहिनि उहे साम्हूं अची सघनि ऐं मुस्तक़बिल में अहिड़ी वाक़िअनि जी रोकथाम लाइ मुअसर क़दम कया वञनि। जी उस्मान, जी मेहरबानी।